बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम वश्कुरू ली वला तकफ़ुरून सदक़ल्लाहु मौलानाल अज़ीम। बिरादरान इस्लाम, अज़ीज़ दोस्तों, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तबारक व तआला जल्ल शानुहु जी मेहरबानी सां असां उन जाइ ते हाज़िर थिया आहियूं जेका जगह अल्लाह जल्ल शानुहु जे ज़िक्र करण वारनि जी आहे। अल्लाह करीम फरमायो अल्लज़ीना आमनू व तत्मइन्नु क़ुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। खबरदार, अल्लाह जे ज़िक्र सां ई दिलनि खे इत्मीनान मिलंदो आहे। अल्लाह जे ज़िक्र सां दिलनि खे इत्मीनान मिलंदो आहे। उहे दिलियूं जेके वरी अल्लाह जे ज़िक्र सां मुतमइन हूंदियूं आहिनि, उन्हनि दिल अहले दिल वारनि वटि, अहले दिल वटि जेके भी हाज़िर ख़िदमत थींदा, उन्हनि जूं दिलियूं बि वरी मुतमइन थी वेंदियूं। ही असां हिन जगह ते जेका हाज़िरी आहे असांजी, समझो त दिल में केतिरे क़दुरु ख़ुशी आहे, केतिरो सुरूर आहे। इहा ख़ुशी, इहो सुरूर, इहा कैफ़ियत अल्लाह जल्ल शानो जे ज़िक्र जी बरकत आहे। अल्लाह करीम फरमायो फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम, ऐं बाना तव्हां मूं रब जो ज़िक्र कयो, मां तव्हां जो ज़िक्र कंदुसि। मक़ाम त ॾिसो, बाने जो हक़ आहे त पंहिंजे मालिक जो ज़िक्र करे। मालिक जी एॾी वॾी महिरबानी जो फरमाए थो अज़्कुरुकुम, मां तव्हां जो ज़िक्र कंदुसि। तव्हां जो ज़िक्र कीअं कंदुसि? मां तव्हां खे ज़िंदह रखे छॾींदुसि। मां तव्हां खे ज़िंदह रखे छॾींदुसि। ही उन्हनि जे ज़िंदह हुअण जो सबूत आहे। पीर सिंह रोज़े वारनि फरमायो त अल्लाह करीम जल्ल शानो फरमायो कुल्लु मन अलैहा फ़ान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। हर शइ खे फना है, पर तुंहिंजे रब जी ज़ात खे बका है। पीर सिंह रोज़े वारनि फरमायो त हिकिड़ी माना ज़ात जी आहे, ॿी माना बि आहे। ॿी माना इहा आहे त वजहु रब्बिका, तुंहिंजे रब जो तरफ़, रब जी वाट, अल्लाह जी वाट जिन वरती उनखे भी बका है। ही अल्लाह वारा जिन रब जी वाट वरती, उन जूं ज़िंदगियूं सॼियूं खुदा कारण गुज़रियूं। ज़ाती दुनियावी को नफ़ो न, अल्लाह जी ज़ात जे लाइ ज़िंदा रहिया। जो ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र जंहिं ज़ौक़ शौक़ ऐं जंहिं उन्ही हक़ीक़त वारी माना सां कयूं त ला मौजूद, ला मक़सूद, ला मतलूब इल्लल्लाह। हता कि पंहिंजी ज़ात जो वजूद बि उन जी बि ला सां फना करे छॾियो, वजूद जी फना थी वई। तौहीद हक़ीक़ी इन्हनि अल्लाह वारनि वटि आहे। हक़ीक़ी तौहीद इन्हनि अल्लाह वारनि वटि आहे। जॾहिं ला इलाहा जे ज़िक्र सां उन्हनि पंहिंजे वजूद जी नफ़ी करे छॾी,
त पोइ हर वजूद, हर ताल्लुक, हर निस्बत दुनिया जी जेका भी आहे उहा उन ख़त्म करे। जॾहिं अल्लाह जी बका सां उहे बाक़ी बणिजी विया, अल्लाह जी बका सां बाक़ी बणिजी विया, अल्लाह जी ज़ात बाक़ी आहे, त अल्लाह ताला पंहिंजी ज़ात सां गॾु उन्हनि खे बि बाक़ी रखी छॾी। उहे फानी आहिनि ई कोन, उहे फानी आहिनि ई कोन। ये जेका मोहब्बत आहे असां खे मुर्शिदन करीमनि सां, महबूबन करीमनि सां, इहा मोहब्बत असां पाण कोन आया। रब करीम फरमायो माज़ाल अब्दी यतक़र्रब इलैया बिनवाफिल हत्ता अहबब्तुहु। मुंहिंजो बानो जॾहिं मुंहिंजो कुर्ब हासिल कंदो आहे उन्हनि नेक अमलनि सां जेके मूं उन ते फर्ज़ न कया, उन्हनि नेक अमलनि सां जेकी मूं उन ते फर्ज़ न कया, उन्हनि सां मुंहिंजो कुर्ब हासिल कयईं तांजो मां उन सां मोहब्बत कयमि, मां उन सां मोहब्बत करे छॾियमि। हदीस शरीफ में जॾहिं अल्लाह ताला कंहिं बाने सां मोहब्बत फरमाईंदो आहे, जिब्राइल खे हुकुम फरमाईंदो आहे, जिब्राइल मां पंहिंजे फलाणे बाने सां मोहब्बत थो कयां, तूं बि उन सां मोहब्बत कर। पोइ जिब्राइल आसमाननि में ऐलान कंदो आहे, अल्लाह ताला जल शानहू पंहिंजे फलाणे बाने सां मोहब्बत कई आहे, ऐं मलाइको आसमान वारो अवां सभई उन सां मोहब्बत कयो। पोइ जॾहिं न आसमान वारा मोहब्बत कंदा आहिनि अल्लाह जे उन बाने सां, उन मोहब्बत जो असर इहो थींदो आहे त ज़मीन ते जेका बि मखलूक आहे, इंसान हुजनि, हजर शजर हुजनि, उहे सभई उन अल्लाह जे बाने सां मोहब्बत कनि, जो उहे अल्लाह जी मोहब्बत में ई रहिया। हज़रत फ़कीह साईं रहमतुल्लाह ताला अलैहि छा उन्हनि जी मोहब्बत हुई। हीअं जो न भाकुर पाईंदा हा, दिलि चवंदी हुई त परे थिजे ई न। हा सुभान एॾी मोहब्बत ऐं एॾो वॾी एॾी शफ़क़त, एॾी महिरबानी, जो जेकॾहिं को बि माण्हू दिलि जो मक़सद खणी थो अचे त उनखे बयान करण ताईं बि कोन छॾींदा, जो बयान करे। मुंहिंजो मामू आयो, वॾो मसइलो हुन सां, राति जो आधी राति जो आयो आहे, गाॾी ॿाहिरि बीहारी, जी गाॾीअ मां लथो ई न आया, फ़कीर साईं जन अॻियां बीठा आहिनि। लालण कहिड़ो हाल अथई? कि भला साईं बस बस वञ 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 वञ, तुंहिंजो कमु थी वियो। त कुन फयकून जा मालिक हुआ, जो मां अर्ज़ु कयुमि त जिन पंहिंजे वजूद खे ख़ालिक़ काइनात जी उन ज़िक्र में, उन ज़ात में फना करे छॾियो, त अल्लाह ताला पंहिंजी बका सां उन्हनि खे बाक़ी रखी छॾियो। पाण छा फरमायूं, हल वञ वञ वञ, बस वेहणी कोन ॾिनऊं, उन महिल ई गाॾीअ में पाण वेहारियऊं, वञ बाबा तुंहिंजो कमु थी वियो। इहो छा हुयो? सुभान सुभान। दोस्तों अज़ीज़ो, रब जी ज़ात जे लाइ ज़िंदगी सॼी अल्लाह जी ज़ात खां सवाइ जॾहिं बि कंहिं शइ जो वजूद न रखियऊं, अल्लाह ताला जल शानो पंहिंजे वजूद सां उन्हनि खे वजूद ॾेई छॾियो। इहा हक़ीक़ी तौहीद आहे। पीसी तज खणी वटि हिकिड़ो माण्हू आयो, मौली साहब जी क़िबला तव्हां सां मुनाज़रो कंदासीं, बहस कंदासीं। पाण फरमायूं कहिड़ी ॻाल्हि ते बहस कंदे? जी तौहीद ते बहस कंदासीं। पाण फरमायूं जिथे तौहीद आहे उते गुफ़्तगू आहे, जिथे तौहीद आहे उते गुफ़्तगू आहे। असांजे मुंहिंजे उस्ताद साईं हाफ़िज़ मोहम्मद इस्माइल पीरज़ादो रहमतुल्लाह ताला अलैह मज़ार ते विस, दिलि में हिकिड़ो ख़्यालु हुयो त साईं जन हयात हूंदा त अर्ज़ु रखंदा हुआसीं, हाणे जॾहिं जान चले विया आहिनि, हाणे अर्ज़ु वरी कंहिंसां रखूं, कंहिंसां दिलि जूं ॻाल्हियूं कयूं। राति जो ख़्वाब में फरमाइनि था त हाफ़िज़ साहब अल्लाह ताला असांखे एतिरी ताक़त ॾिनी आहे जो जेको बि असां वटि ईंदो उनजो सुवाल पूरो थी वेंदो। पर असां फ़कीर साईं जे पाड़े में वेठा आहियूं। अल्लाह वारनि जो पाड़ो, अल्लाह वारनि जो ताल्लुक़ त ॾिसो, दुनिया में असां माण्हू उन्हनि जो क़दुरु कयूं या न कयूं, पर जेके जान छॾे विया आहिनि
जेके अहले ममात आहिनि उहे भी उन्हनि वटि भी इन्हनि जो शान फरमायाऊं त फ़कीर साईं जे पाड़े में आहियूं तॾहिं असां पंहिंजे पाण खे लिकाए छॾियो आहे यानी अल्लाह वारे जे इन मक़ाम जे आॾो भली केतिरो मक़ाम आहे ही एॾो वॾो मक़ाम आहे एॾो वॾो मक़ाम आहे जो बुज़ुर्ग फरमायो त अल्लाह साईं एतिरी ताक़त ॾिनी आहे जो जेकॾहिं जेको बि सुवाली अचे उनजो सुवाल पूरो करे छॾियूं पर फ़कीर साईं जी पाड़े में वेठा आहियूं उनजे करे ख़ामोश आहियूं मूं ख़्वाब ॾिठो फ़कीर साईं जी ज़ियारत थी अल्हम्दुलिल्लाह ज़ियारतूं त थियूं संदन ज़ाहिरी हयाती तय्यबा में ऐं छा हूंदो तव्हांखे यादि आहे हा छा त ज़िक्र जी मोहबत हूंदी हुई अल्लाह साईं जो ज़िक्र जो अंदाज़ जेको फ़कीर साईं वटि आहे सुभान अल्लाह उहो पंहिंजे शान वारो आहे जुमे जी नमाज़ थींदी साईं फ़कीर साईं रहमतुल्लाह ताला अलैह साईं शाहबंद शाह साईं बुखारी ऐं ॿियो हिकु बुज़ुर्ग गॾु हूंदा हुआ पोइ ईअं भाकुर पाए कंधनि में भाकुर पाए ऐं जो निकिरंदा हुआ नमाज़ पढ़ी रोज़े शरीफ़ ॾे ज़ियारत जे लाइ त पोइ ज़िक्र जी जेका ज़रब लॻंदी ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला गॾिजी करे सॼी जमात पुठियां हूंदी रोज़े शरीफ़ ॾे ईंदा हुआ ईअं ज़िक्र जी ज़रब लॻंदी सुभान अल्लाह छा त उहो मज़ो पोइ ख़्वाब में ॾिठुमि फ़कीर साईं जन ॿाहिरि जेको रोड आहे इन जॻह ते पाण बीठा आहिनि मां वञी हाज़िर थियुसि मां कदमे पियुसि किबला साईं मुंहिंजो अर्ज़ु आहे दुआ जी महिरबानी थिए त अंब जो वण हूंदो हिते बैठक जेका साईं जी आहे इन जे भरिसां हिकिड़ो अंब जो वॾो वण हूंदो हिते ॾिसां थो फ़कीर शहाबुद्दीन साईं अल्लाह ताला खे आफ़ियत ॾे सिहत ॾे अल्लाह वारनि अल्लाह वारा यानी भाग्यनि जा वठाण ख़ाली कोन थींदा आहिनि अल्लाह वारा जिन पंहिंजी हथनि सां पंहिंजी मसनत ते विहारे ऐं उन्हनि जे पुठियां नमाज़ूं पढ़ियूं समझो त इहा महिरबानी जेका रब करीम जी ज़ात बाबरकात जी आहे इहा महिरबानी उन्हनि जे गादी नशीन सजादा नशीन ते क़ाइम आहे दाइम मूंखे छा फरमाईंदा मूंखे फरमायूं मौलवी साहब असां दुआ जे लाइ फ़कीर साईं खे विहारियो आहे मां ॾिसां थो फ़कीर साईं हिकिड़ी खटोली आहे छिगल उते वेठा आहिनि अंब जे भरिसां खट ते वेठा आहिनि खट छिगल आहे उते वेठा आहिनि मूंखे फ़कीर साईं इशारो करे फरमायो असां बाबा दुआ जे लाइ फ़कीर शहाबुद्दीन साईं खे विहारियो आहे उन खां वञी दुआ वठो अल्लाह ताला जल शान वो आस्थाना आबाद रखे ज़रूरत इन अमर जी आहे त असां इन पीसी रोज़े वारनि फरमायो त अल्लाह वारनि वटि वञो अल्लाह वारनि वटि वञो त अल्लाह जे लाइ वञो ॿिया मक़सद खणी वेंदो मक़सद पूरा थींदा जेको मक़सद खणी वेंदो मक़सद पूरो थी वेंदो पर अल्लाह जल शानहू न मिलंदो अल्लाह न मिलंदो जेकॾहिं अल्लाह जी तलब खणी अचो पाण फरमायूं अमड़ जॾहिं वेंदी आहे न खूह ते तड़ ते पाणी भरण पोइ बच्चो रोंदो आहे पोइ अमड़ कोशिशि कंदी आहे उनखे रिझाया खट मिठड़ो मिसरी ॾींदी कोने के मानी जो गभो ॾींदी जॾहिं बचड़ो राज़ी थी वियो त अमड़ दिला खणी हली वेंदी आहे पर जेकॾहिं बच्चो कंहिं बि शइ ते राज़ी नथो थिए पोइ छा कंदी आहे अमड़ उनखे पाण सां गॾु खणी वेंदी आहे हाँ पाण फरमाइनि था त बानो जॾहिं कंहिं शइ ते रीझी वियो त उनखे वरी अल्लाह साईं न मिलंदो हाँ अल्लाह वारनि वटि त ही दराज़ा वॾा खज़ाना भरिया पिया आहिनि पर असांजो उहो जेको पैमानो आहे उहो वसी हुजणु खपे मूं ॾिठो बुज़ुर्गनि खे अल्लाह वारनि जे दर ते बुक कोन झलियऊं हथ कोन खयूं झोल झलियऊं झोल
झोल खणी बीठा तो दोस्तो अज़ीज़ो हिनन वडन आस्थानन ते अचूं तो वडो सवाल खणी अचूं वडो सवाल खणी अचूं अल्लाह जो सवाल खणी अचूं तो जंजो रब तंजो सब अल्लाह से जल शानो असांखे हिनन आस्थानन ते सभिनी खे आयलन खे जेके भी असां हाज़िर थिया आहियूं रब करीम जल शानो असां सभिनी खे पंहिंजे विसाल जी महिरबानी फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह।